अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल ग्रुप में सवाल आयो है एतकाफ़ जे अजर सवाब जे बारे में। जी हाँ, जो सवाल फरमायो, खुश आमदेद। अस्सलाम वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि रहमतुल्लाह। वबरकातुहू। जी से खैरियत उम्मीद से खैरियत चल रहा अल्हम्दुलिल्लाह। से के एतकाफ जो करो अजर है सवाब है इन जे बारे में वजाहत कीजिए। एतकाफ़ जो अजर सवाब करो है, एतकाफ़ जी फजीलत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतकाफ़ फरमायो हुयो, इन मथे अजर अने सवाब फजीलत बि करो खपे। अल्लाह ताला पसंद कयो वन तुम आकिफून फिल मसाजिद, ऐं मस्जिद में एतकाफ़ जी हालत में रहो था, रोज़ो रखी ने मस्जिद में एतकाफ़ कयो। एतिरे रोज़े जी फजीलत तंहिंमें एतकाफ़ जो ज़िक्र आयो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अज़वाज मुतहरात एतकाफ़ कयो। एतकाफ़ हिकिड़ी मखसूस इबादत है जंहिंमें इंसान पूरे दुनियावी काम काज मां कटिजी अने सिर्फ़ न सिर्फ़ अल्लाह ताला से लहो लॻाए थो। रोज़ी जी हालत में हिनखे मजूरी करणु छूट, जनाज़े खे कुल्लो ॾियणु छूट, किबिर खाइणु छूट, वापारु करणु छूट, हुंडा हलाइणु छूट, मेंहीं चारणु छूट, मड़े धंधा हिनखे छूट रोज़े में। पर एतकाफ़ में मिणी कमे त हथु खणंदो। ख़ाली सिर्फ़ न सिर्फ़ नमाज़, मस्जिद, ज़िक्र, अज़कार एतिरे सूदीअ जे जनाज़ो थी वेंदो तंहिंमें ई कीन वञी सघंदो। एतिरे ख़ासि ज़िक्र में लॻो पियो हूंदो। हाणे मुंहिंजा आके सां ॿ मुद्दा आहिनि एतकाफ़ जे बारे में। पाण वटि हर मस्जिद में जमात ये सम्झे थी जे असांजी मस्जिद में एतकाफ़ जे कोई शख़्स न वेठो त असीं गुनहगार थींदासूं। यानी ईअं सम्झनि था जे हर मस्जिद में खूण में माण्हू खपे एतकाफ़ वारो। जी खपे, हिन में कीअं शक न आहे, पर पंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ न खपे। पंहिंजो अक़ीदो इहे जे पिंड जी ख़ुशीअ सां केरु नथो वेहे त हरू भरू ॿिए खे पगार ॾेई पियो विहारियो। हाणे ॿियो जे पैसा गिनी न एतकाफ़ कंदो त हुनखे सवाब त जुड़ंदो की न। उहो त पैसे लाइ वेठो आहे न, जे एतकाफ़ करिणो त पिंड जी मर्ज़ी से वेहे। अने इजराखनि आहे ॾुखियो कमु जे ॾोॾो ॾींहं लॻातार वेहणो, ॿिए जी ॻाल्हि न सुणणी, न कंहिंसे रिहाण करणी। त हिकिड़ो त मुंहिंजे ख़्याल से जे ज़बरदस्ती कंहिंखे पाण विहारियूं था, हरू भरू मस्जिद में विहारियो, अहिड़ो न आहे। मतिलबु ई जे कंहिं मस्जिद में कोई एतकाफ़ न वेठो त पाण गुनहगार कीन थींदासूं। मिसाल तरीक़े हिकिड़ो शख़्स अचे थो, सलाम करे थो न, 4-5 ॼणा पाण रहियासीं वेठल, सलाम वारे सलाम कयूं त सुन्नत आहे, पर हिन जवाबु ॾियणु फ़र्ज़ु किफ़ाया आहे। हिकिड़े जवाबु ॾिने त काफ़ी। हीअ अहिड़ो फ़र्ज़ु किफ़ाया न आहे जे हरू भरू हीअ वे कहू वे। जनाज़ो न ॾटियो, कुल्लो न ॾिनो, उम्मत मिणी कोई न निकिरिया त हीअ फ़र्ज़ु किफ़ाया मिणी मथे लागू थी वेंदो। पर अमुक माण्हू जनाज़े में विया, अमुक न विया त कीअं वांदो न आहे। मसीती में किथे पण उम्मती कोई ॾहो वेठो न वेठो अहिड़ो को मुंदो ज न आहे। एतकाफ़ जे मिणी मसीती में केरु न वेहे तव्हां कोई गुनहगार न आहे। अने मिणी मसीती में सॼी जमात जे गोॾा खोड़े वेही रहे तव्हां कीअं वांदो न आहे। ॾह जे बारे में घणियूं ग़लतफ़हमियूं आहिनि। ॿी ग़लतफ़हमी इहा त वीचारो मौलाना पघार ते हुए थो, जंहिं मौलाना जूं घणियूं ॿधियूं ड्यूटियूं आहिनि थियूं। हाणे जर छैलो ॾऊ अचे थो तर मौलाना खे ले आए हिन मां सिबाइणा ॾह में, ईद जो वापारु हिनखे गिनणो, साम्हूं हिनखे केॾा कैसे ॿिया जेको जमाती कमकार रहिया इन में पण आटो फेरो ॾियणो न। जमात जो प्रेशर वेहे थो जो मौलाना ॾऊ तोखे ज वेहणो आहे। ऐं चवां थो हीअ जमात खोटो करे थी, ज़बरदस्ती मौलाना खे न विहारे अने मौलाना जे फ़र्ज़ ने ड्यूटीअ में अचे ज नथो, मौलाना जवाबदारी में अचे ज नथो जे मौलाना ॾऊ वेहे। पिंड जी मर्ज़ीअ सां जे वेहंदो त अलाह हिनखे अजर ॾींदो, अने जे न वेठो त न अलाह जो गुनहगार आहे न आंजो गुनहगार आहे। अॼु पघार में ई एग्रीमेंट आहे ज न, अने कोई जे एग्रीमेंट करे थो त हीउ खोटो एग्रीमेंट करे थो। हाणे ॾऊ मूं ढिघ जॻह ते ॾिठो
त ॾह वारा ॾह वेह था, पण पोइ हिकिड़ो ॿ ॾींहं त अहिड़ो रुमाल मुंहं था ॿधी कंधु हेठों करे न इबादत कयूं था, पोइ कीअं न मीटिंग में लॻी वञे था, ॾींहुं निकिरे नथो, लोणा फेरे फेरे, पोइ झुको अचे उहो इन से ॻाल्हि करे थो। ई ग़लति आहे, तमामु टाइट रहणो पवंदो। ऐं हिकिड़े शहर में हुउसि, उते हिकिड़े जे एतकाफ़ जी जॻह ते 6 छोकिरा वेठा। पोइ मूंखे तव्हां हुते मस्जिद में रहणो, लॻभॻि सॼो रमज़ान ॾींहुं अने राति, न हिकिड़े ॿिए खे सुम्हणु ॾींहुं न पढ़णु ॾींहुं, लतें जो वारो वार हू हुनखे वार में जले किराए पियो, हुनखे ॿूसाटे थो, ई रहियो ॾौ। अच्छा, त अहिड़ो ॾौ वेहणु न खपे, मस्जिद में डिस्टर्ब थिए, अने अहिड़ी कोई इबादत आहे न। ॿी हिकिड़ी मस्जिद जी ॻाल्हि आहे त वीचारो मियाँ जी ॾौ वेठो पोइ न सरंदे, जमात प्रेशर कया, हुनखे वेठे जो त वीचार हो न, पर न सरंदे ॾौ वेठो जरा राति जो 21 में जागी घणे खरी जमात वेंदी रही। पोइ थोरा हुआ उन मियाँ जी के रियाण कयूं, पोइ रओ कयूं, पोइ मश्करियूं कयूं, पोइ वरी उनको मतिलबु वीचारे तकलीफ़ ॾिनो, सतायो, जेको 10 में वेठो तयार लाउट ते 3 वॻे ऐलान कयईं, जबा जमातिया अञे बचले के छोरा खे संभालियो, ॾुख ॾेई छॾियो हुयूं। त ऐं इस्लाम मथे कंहिंखे तरजीह नथो ॾिए, इस्लाम अल्लाह जो दीन आहे, अने इस्लाम में हर नियम निज़ाम टाइट है, कंप्लीट दीन है। पर मूं गैर मुस्लिम में हिकिड़ी क़ौम खे ॾिठो, जेको पाण वटि ॾौ आहे इन बाबति, उन में पण वेही करे पिंड जी जेकी उपासना आराधना करे जो आहे, ऐं वियोसि केतिरी वार इन जे आड़ ते वेठो हुउसि, उन मूंखे साम्हूं नारे न कुझु आहे न, मतिलबु ई जे एतिरो टाइट हो त ॿिए खे साम्हूं ॻाल्हाइणो न, नारणो न। हिकिड़ो माण्हू उनजी ख़िदमत में लॻो पियो, त उहो माण्हू इन जे जापे ते वेठो, इनखे कोई ज़रूरत पई त उनखे चई सघियो थे, अने पाण त मस्जिद जो दरवाज़ो खुड़के तंहिं भेरो 10 जो पलव ईअं पासे करे कंधु हेठि करे नारणो, जे केरु अचे थो, कोरो खणी अचे थो, ॾींहं की राति, पोइ हू मस्जिद में परियां को बि ॻाल्हि करी तंहिं भेरो ई कनूसरो ॾिए पियो। हीउ ॾौ ॿौ आहे न, अहिड़ो ॾौ वेहणु कंहिंखे न ॾिजा। त मुंहिंजी ॻाल्हि लंबी थी वई। 10 जी फज़ीलत में कोई हदीस न आहे वई, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, अने अल्लाह ताला पसंदि कयईं इन कम खे। पाण जेको ॾौ वेह, ई वेही न क़ुर जी तिलावत करे, नफ़िल पढ़े, ज़िक्र करे, ॿियो जी कीअं न करे, त कम से कम चुपचाप वेठो हुए, न ॿिए खे डिस्टर्ब करे, न इनखे डिस्टर्ब केरु करे। हरम शरीफ़ में बग़ैर पर्दे जे हज़ारों माण्हू वेहनि था। अल्लाह जे घर में मके में जेको मस्जिद हराम रहे, तंहिंमें हज़ारों माण्हू एतकाफ़ कयूं था, उन में पर्दो हुए नथो। मूंखे यादि आहे त हिकिड़ी मस्जिद में एतकाफ़ लाइ करे, वॾी मस्जिद आहे ॿिए मुल्क में, 2100 माण्हूअ हिकिड़े वरे दरख़्वास्त ॾिनो मैनेजमेंट खे, जे असीं एतकाफ़ वियूं था, ॾौ वियूं था। 2100 मां 1400 अर्ज़ियूं क़बूल थियूं, 1400 माण्हू परमिशन मिलियो ऐं वियो। त खपे एतिरा माण्हू हिकिड़ी मस्जिद में एतकाफ़ वेही सघनि था, अने जे मस्जिद में एतकाफ़ सफ़ाई न वेठा त कीअं वांदो न आहे। बाक़ी ॾुसी जो सॼो एतकाफ़ जो मैटर अलॻि आहे, उहो कॾहिं कंहिंजो मसइलो आहे त इंशाअल्लाह सुवाल जो जवाबु ॾींदासूं। अल्लाह वधारे बहितर ॼाणे थो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।